मूंखे बि कारो वॻो पियो आहे त दर्जी खे खणी वियो आहे वॾो बि कारो वॻो घुराए थी वियो आहे डबल चौकीदार उस्ताद वली मोहम्मद जनरल हलाईंदो पप्पू ने फोन करे हलायो अथई हेरे रिश्तो उस्ताद खे वणी मथे रिश्तो अस्सलाम वालेकुम गरीब जो संगत चाला केरा खुशो तबियत सही दो उम्मीद कयां सब ठीक होंदा खिरन रहंदा रोज़ा रखना होंदा नमाज़ पढ़ंदा होंदा रमज़ान जे महीने में अल्लाह याद कंदा होंदा इबादतूं कंदा होंदा उम्मीद त इहा ई आहे तव्हां मुस्लमान ॿाहिरनि मां वधीक हाणे वाला आला तो पाण वल टाइम तो थे आई थिंक 4:05 या 10 मिनट इन जे विच में ॿी ॻाल्हि ॿुधायो मूंखे त कल्ह मींहुं किथे किथे वसियो असां वटि कल्ह मींहुं वसियो छा तव्हां वटि कल्ह मींहुं वसियो कहिड़े कहिड़े इलाइक़े में मींहुं वसियो पर मींहुं ईअं थोरो घणो पर असां वटि वसियो हुयो सब जा रहे हैं भाई जान कहाँ पे जा रहे हैं काम पे जा रहे हैं रोजी रोटी पे जा रहे हैं रोजी रोटी पे जा रहे हैं समझ रहे हो ना रोजी रोटी पे जा रहे हैं एयर बिल लगाई है सर जो क्यों ना लगो सोना ना लगूँ डाटा सोना तो चलो खैर फिर आपसे मिलते हैं किसी अगले मोड़ पे कालू तो ईद ते सेठ के कारो वॻो चयो वियो आहे इहो मतिलबु हाणे तूं कीअं कारो वॻो पाईंदे ईद ते मां कारो वॻो पाईंदुमि मां पाणे कारो लॻो कारो मसलो इहो आहे ॿुध सेठ खे तुंहिंजे लाइ वॻो मो चयो आहे मो पंहिंजे लाइ कटो काटन जो ऐं तुंहिंजे लाइ कारो ला खेल करे साईं काली बची मरे न कारो न पाईंदे कारो बाप पाण कारो लॻो पियो वरी लॻो कारो पोइ कारो गिरे कजे ना कारो पाईंदा ई कोन तूं हाणे ॿुध ॿुध बोचकी तूं ॿुध ॿुध अचो खपे काटा त खपे तोखे हाणे जंहिंमहिल कारो ॾिए न तोखे कारो ॾिए न जेॾी महिल तूं वठिजांइ पोइ तूं मटाई ॿिए कंहिंसां ईअं कजांइ जाओ जाओ मटाई मतलब तू ना वठंदेसि ना मूंखे बि कारो वॻो पियो आहे त दर्जी खे खणी वियो आहे वॾो बि कारो वॻो घुराए थी वियो आहे डबल ॾिस न तो वॾो मसलो थी वियो मां कालू यार मुंहिंजो माउस ख़राब थी पियो आहे हाणे सॼण जो कहिड़ो ॾोह हुनखे त मूं चयो आहे न तो चो त कारो वॻो हिकिड़ो पियो आहे ॿियो पियो आहे टे पियो आहे तव्हां कम कंदो आहे मूंखे हिन चई मूंखे हिन चयो जी मूंखे खपे ई न मां ई न कारो वॻो मां ॿाहिरि रखे छॾियो मां पंहिंजो कारो वॻो अॻे आहे मूंखे तव्हांखे कंहिं त कारो वॻो ॾियो अदा हुनजो ॾोह न आहे ॻाल्हि सघे त सिधी आहे हुनखे असां चयो आहे मूंखे वरी ज़मीर चयो तव्हांखे कंहिं चयो ज़मीर ज़मीर न तव्हां कंहिं चयो मूं तव्हां कोन चयो तव्हां वॻो कारो वॻो चयो मूं हुनखे थर्माल पंज चाहिए था बच्चे को थर्माल चाहिए लाचारा चाहिए पहले तो कितने चाहिए ये कहीं नहीं कम बा रोजा गणा रखा थी अच्छा कहीं नहीं रोजा गणा रखा थी हां रोजा अच्छा अल्लाह माल रखना मुझे सब तो वो मने कार वगो तू न पाईने ना मां कार पाईने तो मसलो करे छड़ियो असांजे लाइ अब ज़मीर तो मटाए पाण कटो ॾिजां काटे न खपे हल बॉस की ओरिजिनल न काटे न खपे लाचा कारे कारे पाण कारो तो मुंहिंजा भाई जान जीअं त टाइम थो थिए 6:27 मिनट मतिलबु विदिन 12 मिंटनि जे अंदरि या 15 मिंटनि जे अंदरि ॿधो रोज़ो खुलण वारो आहे हाणे असां पाण वञूं था पिया घर जी तरफ़ सेलर तां निकितासीं बछड़नि जी रोज़ी कईसीं बछड़ों की रोज़ी करेंगे ना भाईजान बछड़ों की रोज़ी तो जा रहे हैं चलो संगत वेलकम टू बैक अगेन डे 2 त भाईजान जीअं त तव्हांखे वेलकम न कयूं असां ॿिए ॾींहं ते अलाह अकबर चश्मे खे अलाए छा लॻो आहे ख़ैर ॾिसूंदासीं सो पाण उन मोटियासीं मज़ीद वधीक ब्लॉग न स्टार्ट करे सघियासीं असां नओं थोरो लुक कयो आहे तव्हां ॾिसो
बेहतरीन लुक आहे, बेहतरीन। हेयर बिल लॻायो आहे, ॾाढी असांजो बिल्कुलु वॾो थियो आहे, बिल्कुलु सम्झो था। हेयर बिन छो लॻायो त वार मतिलबु मुंहं में था पवनि पोइ डिस्टर्ब थो थिए, या हिकु त मुंहिंजा वार भला न आहिनि, तव्हां सभिनी खे ख़बर आहे, इहो वॾो ॾुख आहे मूंखे। हा, मुंहिंजा वार भला न आहिनि, सम्झो। छा कयां मां, परेशान थी वियो आहियां, दोस्त थी वियो रूबरू। फरहान जो सिल्प आयो आहे, तव्हांखे मां ॾेखारियां। हे भाऊ जा महीने खनि में पेपर आहिनि, सम्झो। महीने में पेपर आहिनि, अचे सही तरीक़े सां मुंहिंजो नालो बि लिखणु पवंदो आहे, नया पेपर ॾींदो, मां त परेशान आहियां, कीअं थींदो हिन सिस्टम। तो चलो अल्लाह भलाई कंदो। बाइक निकितल आहे न, अड़े ये रही चाबी, शिट 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 शिट, वरी आप कढणी पवंदी। ख़ैर चलो चलें। भाई संगत एलर्जी थी वियो आहे पेर में यार, एलर्जी सम्झो था, मतिलबु ख़ारिश हो वेंदी ऐं निकितो आहे उस ते, माना ख़ारिश थी थिए पेरनि में, ईअं बुत में, माना अलाए छा थो थिए, परेशान थी वियो आहियां सफ़ा। माना ईअं चवां थो ईअं गाॾी खे भॼायां वठी, माना पर छा यो हानी सिंह अशराफत सां हलंदी रह, हलंदी रह, हलंदी रह, हलंदी, सीधो सीधो सीधा कुल बदतमीज़ थी वई आहे संगत। We are back at just only 1 minute wait, 1:29 कलाक, सम्झो था, मतिलबु 1:30 बजे सेठ आदिल असां वठी आया आहियूं गॾु घुमाइण। हमरा वियासीं चांहि खणण, घर वियासीं वरी मोटी आयासीं, यादि आयो वञी चांहि गुम पीती आहे। मुंहिंजी ॻाल्हि वांगुरु जुमेरात ईंदासीं, तुंहिंजी चांहि पींदासीं। अॼु टावर बंदि थी वियो, असां गेम मां अधु मां रुकिजी वियासीं, बुसट थी वियो जहाज़, ईअं उॾे पोइ असांजो टावर बंदि थी वियो। दिल के अरमां आंसुओं में बह गए, हम वफा करके भी तन्हा रह गए, दिल के अरमां आंसुओं में बह गए। ओहो उस्ताद मज़ो कौन आयो बिल्कुलु यार, न यार चांहि विसरी वई बिल्कुलु न आहे। असांजो चौकीदार उस्ताद वली मोहम्मद जनरल हलाईंदो, पप्पू ॾे फोन करे हलायो अथई, माना पंप ते वेंदो, उतां बैटरी खणंदो, वरी मोटंदो, बैटरी खणी आयो त न हलियो जनरेटर। मोबाइल चार्ज ते मुआरी हाँ 50% आहे हलन त खेंदासीं कोन्हे, मतलब असां सोशल मीडिया खे टाइम ॾींदासीं, खेॾण वारो टाइम वियो भाई जान। ठीक है बंद कर दे, बंद कर फोटो आए है ना, बंद कर दे मेरे रिश्तेदार मत रिश्तेदार उस्ताद के वणी मत रिश्तेदार ने बराबर धमक कोप गणियान 50-50 क्यों न उस्ताद यार मेरा अंत ने बिन में खणी आ दो न पुट सदा मी के मल केरो थारे बिस्कुट कौन खणी है जो वाला हां आधा बिस्कुट खणी आ वन काने किना तो संगत जी न पाण मोटी आयासीं ज़ैन फ़कीर खां, मतिलबु माधुरी खां। मल 3 लॻी 5-10 मिंट थियनि था, मुला उथारंदा पिया, उथो मोमिनो रोज़ा रखो। सो अॼु हिते पाण मुलनि सां गॾु ब्लॉग खे कयूं था एंड, ऐं उमेद था कयूं असांजो ब्लॉग तव्हांखे सुठो लॻो हूंदो, पसंदि आयो हूंदो। जो सुठो लॻो आहे, पसंदि आयो, महिरबानी करे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कयो। ईअं लाइक सब्सक्राइब मतिलबु बटणनि खे मतिलबु हीअं ई हणी छॾियो ईअं मोबाइलुनि खे, सम्झो था, हिकु बटण ते हणोसि, मां वेठो आहियां, कुझु बि कोन्ह थींदो। सो ख़ैरु हाणे जो असांखे इजाज़त, माशाअल्लाह, दुआउनि में हाल, अस्सलाम वालेकुम, लव यू ऑल।